उडेरोलाल यूनियन काउंसिल 28 फ़कीर नूह होथियाणी जो इजलास चेयरमैन मेहार सेतो जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में यूनियन काउंसिल जे अवाम ला सभई सर्टिफिकेट मुफ़्त ॾियण, खंड स्टाफ ते छंछर अरबा जे ॾींहुं माल पिड़िन जे करे रश सबब स्कूली शागिर्दनि ऐं अवाम खे शदीद तकलीफ़ थियण, खंड स्टाफ समेत यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाणी जे ॻोठनि में मंशियात जे विकिरो ख़िलाफ़ करारदादूं पेश। काउंसिल जे सभिनी मेंबरनि जी मुतफ़क़ा राय सां सभई करारदादूं पास। इजलास में ज़िले काउंसिल जे मेंबर सलीम सिंधी, चेयरमैन मेहार सेतो, सेक्रेटरी गुलाम मुर्तज़ा शोरो, वाइस चेयरमैन मोहम्मद इस्माइल सुमरो, काउंसिलर गुल मोहम्मद खोसो, मजहर सेतो, अली गुल खोसो, अली अहमद मशहूरी, मुनव्वर मक्सी, मोहम्मद सुलेमान वसाण, मेंगराज भील ऐं लेडीज़ काउंसिलरनि समेत सभिनी जी शिरकत। मीठे मोहब्बत सां नफ़रत जे उन तूफ़ान खे ख़त्म करे ऐं मोहब्बतुनि भरियो माहौल पैदा कजे ऐं काफ़ी माण्हू जेके बीमारियुनि में कैंसर जे मूज़ी मर्ज़ में जकड़बा पिया वञनि इन मंशात मां, इहा ख़ुसूसी तौर ते असां जीअं असांजे चेयरमैन SSP साहिब डी लाॻा पियल असांजे थाणे उनखे बि जेको आहे माना इहो गुज़ारिश कई आहे कि महिरबानी करे इन्हनि ते फौरी तौर ते इक़दाम कयो वञे ऐं असां अहिड़े क़िस्म जो ही काउंसिल बि लेटर जेको आहे तहरीरी तौर ते जेको आहे माना उन्हनि इदारनि जे तरफ़ रवानो कंदी ऐं उहा सॼी ख़बर आहे त केरु पियो जेको आहे माना इन शइ खे वापराए ऐं इन शइ मां कमाए ऐं इन शइ खे जेको आहे माना हलाए। उहे चंद आहिनि जिन जो को ज़रिए मुआश कोन्हे, जिन जो को कारोबार कोन्हे, जिन जो को धंधो कोन्हे, जेके का बि महिनत मज़दूरी कोन था कनि। हिकिड़ा वांदा ऐं वाठा ग्रुप आहे जेको बाक़ाइदे इन्हनि मंझां ई उहे घर हलाइनि पिया, इन्हनि मंझां ई उहे जेको आहे ज़रिए मुआश उनखे बणाए छॾियो अथनि मंशात खे, जेके पंहिंजो घर हलाए ऐं पूरी जेका असां माना आबादी असांजी UC जी जेका आहे हज़ारनि में उनखे बाक़ाइदे मफ़लूज करण जे हू कोशिशि आहिनि। इहा मंशात जे ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी जंग आहे जेका इंशा अल्लाह ताला असां विड़ंदासीं। असां पंहिंजे इन यूनियन काउंसिल मां इन मंशात ऐं इन्हनि तमामु बुराइनि जो जेको आहे ख़ात्मो आणींदासीं। अहिड़े क़िस्म जा नंढा नंढा हिते जेके हिन डिपू आहिनि ठरनि जा जेके शाम जो उहो बि जेको आहे माना हिते विकिरो थिए थो। नेशनल हाईवे ते बाक़ाइदे जेको आहे माना ठरो थो खपाए, थेलियुनि जे ज़रिए हर माण्हू जेको आहे माना उहो टुन लॻो पियो आहे। शाम जो ॾिसूं था रोड तां धिका खाईंदो थो अचे, त असां इहे बि जेके आहिनि से इंशा अल्लाह ताला बंदि कराईंदासीं ऐं ॿियूं छोटियूं मोटियूं जेके समाजी बुरायूं आहिनि उन्हनि जे लाइ असां इंशा अल्लाह जोगा उपाउ वठंदासीं। त असां बाक़ाइदे क़ानूनी तौर ते ऐं उन खां पोइ जेको आहे माना हिकिड़ो ॿाहिरि उन अवाम उनास जे सहकार ऐं ताउन सां बि असां इन्हनि शयुनि जो ख़ात्मो आणींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।